लीडर टीवी जे पारां हिकु दफ़ो ॿीहर भलेकार असांजी अॼु टीं कचहरी आहे नाम्यारे तारीख़दान शाइर अदीब सहाफ़ी जनाब यूसुफ शाहीन साहब सां अॼु असां जिन मौज़ूअनि ते ॻाल्हाइणु चाहियूं था उन्हनि में गुज़िरियल जेका असांजी कचहरी थी उन में हिकु ॿ ॻाल्हि हुई, पर पोइ उनखां पोइ जेको यूसुफ शाहीन क्लर्क हो उहो हिकदमि किताब लिखणु शुरू थो करे। जेको यूसुफ शाहीन नौकिरी जे लाइ परेशान आहे उहो हिकदमि नए सफ़र ते हले पियो। त अॼु असां इन हिकिड़े ख़ासि सवाल ॿिनि ते साईं सां ॻाल्हायूं था। शाहीन साहिबु, अवां जॾहिं नबी सर में कणिक जा फूड डिपार्टमेंट में गोडाउन कीपर थिया त उन महिल तव्हां हिकिड़ो वाक़ियो ॿुधायो जंहिंमें ठेकेदार ताईं असांजी ॻाल्हि अची वई। पोइ तव्हां उहा नौकिरी वरी छॾे ॾिनी, पोइ तव्हां छा सोचियो उन नबी सर वारे वाक़िए ते? महिरबानी। असल में मां तव्हांखे इहो कुझु वाक़ियो त ॿुधायो त मूंखे गोडाउन कीपर करे मोकिलियऊं या सीनियर क्लार्क जी जाइ हुई या छा हो। ऐं पोइ जेको कुझु थियो उहो मां कुझु तव्हांखे ॿुधायो। पर उते नबी सर रोड ते मूं पंहिंजे ज़िंदगी जा ॿ वॾा तमामु ख़तरनाक फ़ैसिला कया, तमामु ॾुखिया फ़ैसिला मूं कया। उन मतिलबु 18 साल उमिरि तॾहिं जी ॻाल्हि आहे त मूंखे उते गोडाउन में ॿ चौकीदार मिलियल हुआ ऐं हिकिड़ो भंगी मिलियल हो। ऐं चौकीदार उन में हिकिड़ो चौकीदार हाई क्लास जो कुक हो, मानी पचाइण जो माहिर हो। मुंहिंजे लाइ उहो रोज़ु मग़ज़ वठी ईंदो ऐं उहो फ्राई करे मानी सां मूंखे ॾींदो। ऐं जेको जमादार हो, भंगी जंहिंखे चइजे थो, असां हुनखे भंगी चवंदा, हाणे मिड़ई फज़ील सां जमादार था चऊं। त उहो ॿुहारी ॿुहारी ॾेई ऐं मूंखां बि सुठा कपिड़ा पाए ईंदो हो। सो उन वक़्तु उन्हनि ॾींहंनि में आऊं निमाज़ पढ़ंदो हुउसि। ऐं उते जेका मस्जिद हुई नबी सर रोड ते, त आऊं त मस्जिद में वञी उते निमाज़ पढ़ंदो हुउसि। ऐं उते वारो जेको पेश इमाम हो उहो अक्सर मूं वटि ईंदो हो मूंसां मिलण लाइ। पोइ हिकिड़े दफ़े मानी हुननि मुंहिंजे अॻियां पे रखी त मूं हुन भंगीअ खे चयो त हलिया मानी खा मूंसां। सो मतिलबु हुनजा हू वेंझी संझी अछा कपिड़ा पाए आयो ऐं मां हुनखे ज़ोरी हू न करे बहरहाल हू वेठो। हुन वीचारे अञा 2 गिराह मस खया हूंदा त मौलवी साहिबु अची वियो। हू जीअं ई अंदरि घिड़ियो ॾिठईं त भंगीअ सां गॾु आऊं चयो मानी खां। सो चई ला हौल विला, ये क्या कर रहे हैं आप? ईअं करे वापसि पियो हलियो। पोइ मां आऊं सख़्तु परेशान थी वियुसि त आख़िर हिन भंगीअ में ख़राबी कहिड़ी आहे। मक़सदु आहे त इंसानु आहे ऐं असां बि असां त अक्सर एतिरे सफ़ाई वारा माण्हू कोन पियो असां ॾिठा आहिनि। हे त वेंझी सॼी ॿुहारी ॾेई वरी सफ़ा तयारु थी अचे थो, जवान माण्हू हो। एॾी नफ़रत करण जो सबबु छा जेको आहे? बहरहाल मूं मस्जिद में वञणु उन मस्जिद में वञणु छॾे ॾिनो। पोइ तव्हां पेश इमाम खां बाइकाट कयो? हा, बसि मूंखे आऊं इहो सोचणु लॻियुसि त हिनखे एॾी नफ़रत इंसान ज़ात सां, अगरि हू भंगी आहे त इंसानु उन जो सबबु छा आहे? यानी मां इन जो मतिलबु इन सम्झो त उलझन में फासी पियुसि त भई आख़िर अच्छा। पोइ बोरची जेको हुन उते मुआरी जेका हो जाइ नंढो क्वार्टर हुआ 2 ठहियल, उन में बतखूं बि रखियल हुयूं।
ॿ टे बतख हुयूं उनजी ॾाढी टिपिकल हलणी थिए थी, यानी ॼण त डांस पियूं कनि, यानी उहे सो हिकिड़े ॾींहुं जॾहिं छा गोश्त जो ॾींहुं कोन हो या छा हो, त हुन चौकीदार उहा बतख कोई जेको आहे बोर्ड ठाहियो, त मां चयो त हीउ छा आहे, त चई साईं हू अॼु बतख कुठी अथऊं। आउं त मानी रखी अॻियां वेही रहियुसि, छाकाणि मूंखे त हुनजे हलणी, हुनजो आवाज़ु, इहो सभु कननि में गूंजणु लॻो। हीअ आख़िर आहे छा? मूं मानी न खाधी ऐं आउं इहो सोचणु वेठुसि त भई खाइण लाइ त इलाही शयूं आहिनि, अला साईं इलाही शयूं ठाहियूं आहिनि, पोइ हिन बतख मारी ॿिया ॿकरियूं ढगियूं ॾेढूं सभु मारीनि था, खाइनि था, इहो आहे छा? ऐं केतिरा ॾींहं यानी मूंखे मूं चयो त पोइ उन ॾींहं खां वठी मूं गोश्त खाइण त बंदि करे छॾियो, पर फ़ैसिलो न करे सघियुसि त भई इहो हिन मुआशिरे में इहो कीअं कबो, इहो फ़ैसिलो। त इलाही ॾींहं गुज़री विया, पर उहे जेतिरा बि ॾींहं गुज़रिया मूं उन में गोश्त न खाधो। ऐं आख़िर चयुमि त भला मूं अकेले गोश्त छॾण सां छा दुनिया गोश्त छॾे ॾींदी? पोइ मां हिकिड़े ॾींहुं जैरांडी ठाही, तो मूंखे ॾिनई, तो मूं चयो मूंखे त आउं गोश्त कोन खाईंदुसि। सो मूंखे नथो सही लॻे, हाणे सॼो मुआशिरो थो खाए, सॼी दुनिया पई खाए, करोड़े जानवर रोज़ु खाइजनि था, जेको आहे पोइ पर मां चयो त हिकिड़ी शइ ग़लति आहे, अगरि सॼो मुआशिरो करे बि थो त मूंखे न करणु घुरिजे। बसि आख़िर में मां चयो त हाणे आउं अलाह नाम चवां थो त आउं गोश्त न खाईंदुसि ऐं आउं वेजिटेरियन थी वियुसि। पोइ उन में ॾाढी तकलीफ़ थी, यानी आउं तव्हांखे हिकिड़ो वाक़ियो ॿुधायां त आउं सिंगापुर वियुसि, त उते सिखनि जो आहे टेम्पल, मंदरु, उनजो जेको गुरुद्वारो, हा गुरुद्वारो, उनजो जेको हेड आहे प्रेसिडेंट, हिकिड़ो थींदो न मज़हबी, ॿिया हुनजो छा प्रेसिडेंट संभालण वारो, हा, उन मुंहिंजे एज़ाज़ में राति जो डिनर कई पंहिंजे घर ते। पोइ उन में चिकन टिका, मोतियूं, कबाब ऐं पकोड़ा ऐं 6 छोकिरियूं हुन सॾियूं, चई त हिन मां तोखे जेका खपे सा तूं खणी वञ जेको। पोइ हू गरम गरम मोतियूं खणी पिया अचनि, हू पाण पियो खाए ऐं मूंखे हथ सां पियो ॾिए, त मूं हुनखे चयो त आउं वेजिटेरियन आहियां। चई तूं त मुस्लमान आहीं? मूं चयो हा, पर आउं न खाईंदो आहियां गोश्त। साईं हू कावड़िजी पियो, मक़सदु आहे, ऐं आउं 2-3 पकोड़ा खाधा हूंदुमि, ऐं छॾे वापसि होटल ते हली आयो छॾियो। पर इहो पोइ इहा तकलीफ़ जेका त भई जॾहिं सभु पिया था खाइनि ऐं तूं उन नतीजो निकितो त मां पोइ दावतुनि में वञणु छॾे ॾिनो, सफ़ा घटाए छॾियो, 1% ते आणे छॾियो। त भई उते पोइ जेके बिरयानियूं आहिनि त उन में गोश्त थिए थो, ॿियो बि सभु गोश्त ई घणे भाङे सर्व कबो आहे जेको। त इन मां बहरहाल आउं 32 साल आउं वेजिटेरियन रहियो, सॼो पंहिंजे जवानी जो सॼो अरसो, ऐं जंहिं तकलीफ़ सां, ऐं 32 सालनि में आख़िर में बि आउं जेको आहे जापान असां एक्सपोर्ट कंदासीं पथर,
ऐं मोकिलींदुसि पोइ उते जापान ऐं पाण वेंदुसि त उते भाॼी न मिली त पोइ डिसेंट्री थी फ्रूट पपीता उन अची डिसेंट्री थी जेको आहे सो ऐं पोइ उहा रोकजी न पोइ डॉक्टर वटि वियासीं उते इलाही पैसा वरितईं ऐं बसि पोइ बहरहाल इहो 32 साल खां पोइ इहो रोज़ो टोड़े वियुसि ऐं मां तव्हां सम्झो त पाण मारण जे बराबरि हो पर आउं अॼु बि हाणे छाकाणि त रोज़ो टोड़े छॾियोसीं पर आउं अॼु बि इन फ़ैसिले ते मुंधल आहियां त इहो मूं ग़लति फ़ैसिलो कयो। रोज़ो टोड़णु कहिड़ो वाक़ियो थियो जो रोज़ो टोड़ियो? इहो थियो न त भाॼी मिले ई न। अच्छा, जापान में? हा। ऐं फ्रूट तव्हांखे? इहो सिंगापुर में थियो, पोइ सिंगापुर मां हांगकांग वियुसि, हांगकांग खां जापान वियुसि। मक़सदु आहे त तव्हां सम्झो त कुझु न पियो खां ऐं सॼे जिस्म मां पाणी पियो निकिरे तो पोइ डॉक्टर वञणु पोइ चयोसीं हाणे किथे मरी न पऊं ऐं छाकाणि मुंहिंजो सफ़ा ब्लड प्रेशर लो थी वियो हुनजे डिसेंट्री जे करे जेको बि। ऐं बहरहाल ॻाल्हि इहा आहे त आउं अॼु बि इहा ॻाल्हि आउं पाण खां थो गोश्त थोरो थोरो डिॼी खां थो पर आउं अॼु बि सम्झां थो त खाइण लाइ इलाही शयूं आहिनि छाकाणि त इन में वरी दुनिया जा मज़हब इनवॉल्व आहिनि ऐं पोइ इन करे असां छा आहे त मुआशरा असांजा सॼी दुनिया जा मुआशरा जेके आहिनि उहे मज़हब जे ज़ेर असरु आहिनि ऐं उन्हनि सां ठहियलु आहिनि। मिसाल असीं ढगी खाई सघूं था, इंडिया हिंदुस्तान में ढगी माता आहे, असां वटि सूअर हराम आहे त यूरोप सॼी सूअर खाए थी। मक़सदु आहे त इहे मज़हब जे ताबे फ़ैसिला आहिनि उन्हनि ते हलिजे थो। पर पोइ मां इन ते इहो ॻाल्हि सोची त को माज़ी जेको आहे असांखां उन मां जेके शयूं मिलियल आहिनि उन खे असीं अगरि हिकिड़ी शइ करे रद्द करियूं या करेक्ट करियूं त वधीक बहितर थींदो जेको आहे। साईं इहो हिकिड़े थोरी नंढड़ी साई उन नंढड़ी साई खां पोइ असां साईं यूसुफ शाहीन साहब सां वरी उनजे जेको मौलवी साहब जो बाइकाट कयईं उनजो छा थियो उन ते ॻाल्हाईंदासीं।